इस्लामाबाद में पेशावर मोड़ ते आचार बाजार में बाहि लगण सबब 150 खां वधीक दुकाननि खे नुक़सान पहुतो आहे। पेशावर मोड़ ते कायम आचर बाजार जे कपड़े जे दुकाननि वारे हिसे में ओचितो बाहि लॻी वई, जंहिं सबब 150 खां वधीक दुकाननि खे वकड़ में आणे छॾियो आहे। 150 खां वधीक दुकाननि खे नुक़सान पहुतो आहे। 10 खां वधीक फायर ब्रिगेड जूं गाॾियूं बाहि विछाइण में मसरूफ़ आहिनि। इस्लामाबाद में पेशावर मोड़ ते आचर बाजार में बाहि लगण सबब 150 खां वधीक दुकाननि खे नुक़सान पहुतो आहे। पेशावर मोड़ ते कायम आचर बाजार जे कपड़े जे दुकाननि वारे हिसे में ओचितो बाहि लॻी वई, जंहिं 150 खां वधीक दुकाननि खे वकड़ में आणे छॾियो। 10 खां वधीक फायर ब्रिगेड जूं गाॾियूं बाहि विछाइण में मसरूफ़ आहिनि। इस्लामाबाद में पेशावर मोड़ ते आचर बाजार में बाहि लगण सबब 150 खां वधीक दुकाननि खे नुक़सान पहुतो आहे। ताज़ी सूरत हाल मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ गोहर गांगरो सां। गोहर, अपडेट कजो, बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे या न? जी, हिन वक़्त ताईं कोशिशूं जारी आहिनि ऐं जेको पेशावर मोड़ ते सस्ती आचर बाज़ार आहे उनमें अॼु शाम खां बाद में उनखे बाहि लॻी वई ऐं फौरी तौर ते छो त कपिड़े जा उते दुकान हुआ ऐं कपिड़े खे जो बाहि लॻी ऐं ख़ासि तौर ते उहे जेके स्टॉल ऐं दुकान हुआ उहे लॻ दुकान हुआ ऐं जेके कपिड़ो हो चित ताईं भरियल हो ऐं जेके अटैच दुकान आहे ख़ासि तौर ते के टीन जा अटैच दुकान आहे जो हिक ॿिए सां मिलियल आहे, जंहिं सबबु फौरी तौर ते जेका बाहि हुई हिन सॼी कपिड़े जी जेका मार्केट हुई उहा बाहि उन में फैलिजी वई। फौरी तौर ते आचार बाज़ार जेका इंतिज़ामिया आहे उन 112 ते फ़ोन कयो, फायर ब्रिगेड खे फ़ोन कयो ऐं फौरी तौर ते 10 फायर ब्रिगेड जेके आहिनि हिन वक़्तु उनखे जेका बाहि खे विछाइण जी कोशिशि करे रहियूं आहिनि। काफ़ी हद ताईं जो काफ़ी दुकाननि खे हिन वक़्तु जेको आहे उहो बाहि खां फायर ब्रिगेड जे ज़रिए बचायो वियो आहे, पर काफ़ी दुकाननि खे हिन वक़्तु बि जेको आहे बाहि वकोड़े वियो आहे ऐं चयो पियो वञे त 150 खां वधीक दुकाननि जेके आहे उहे बाहि जे वर चढ़ी विया ऐं काफ़ी उन्हनि खे नुक़सानु थियो आहे। आचार बाज़ार एसोसिएशन जे अॻुवाननि जो चवणु आहे त जेके सेफ्टी मेयर्स हुजणु खपनि फौरी तौर ते बाहि खे बचाइण जा इतवार बाज़ार जेको पूरो हिकिड़ो सेक्टर ते मोहित आहे उन आचार बाज़ार में हर हफ़्ते 2 भेरा जेका हिते आचार बाज़ार लॻे थी उते इन क़िस्म जे कंहिं बि आफ़त खे मुंहुं ॾियण लाइ फौरी तौर ते हिते आचार बाज़ार में को बि मौजूदु इंतज़ाम न आहे, जंहिं सबबु तमामु घणो नुक़सानु थियो आहे। हिन वक़्तु बि जेको फायर ब्रिगेड आहिनि जेके रेस्क्यू टीमूं आहिनि उन वक़्तु बि बाहि विछाइण में मसरूफ़ आहिनि। ठीकु आहे गोहर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।